ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। खुराक खाते पारां कणक जी चोरी रोकण लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस खां मदद जी अपील कई वई आहे। खुराक खाते जे ऑफिसर खे ज़िले इंटेलिजेंस कमेटी में शामिल करण लाइ समरी वॾे वज़ीर ॾांहुं मोकिली वई। सरकारी गोदामनि मां कणक चोरी रोकण लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस मदद कनि, खुराक खाते जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करायूं। खुराक खाते पारां कणक जी चोरी रोकण लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस खां मदद जी अपील कई वई आहे। खुराक खाते जे ऑफिसरनि खे ज़िले इंटेलिजेंस कमेटी में शामिल करण लाइ समरी वॾे वज़ीर ॾांहुं मोकिली वई। सरकारी गोदामनि मां कणक चोरी रोकण लाइ इंतज़ामिया ऐं पुलिस मदद कनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, खुराक खाते पारां कणक जी चोरी रोकण लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं ज़िले पुलिस खां मदद जी अपील कई वई आहे। खुराक खाते जे ऑफिसर खे ज़िले इंटेलिजेंस कमेटी में शामिल करण लाइ समरी वॾे वज़ीर ॾांहुं मोकिली वई आहे। इन बाबति सरकारी गोदामनि मां कणक चोरी रोकण लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस मदद कनि। समरी में इहो ॼाणायो वियो आहे। समरी में वधीक इहो पिणु ॼाणायो वियो आहे त खुराक खाते पारां हर साल अरबनि रुपयनि जी कणक ख़रीद कई वेंदी आहे त जीअं खुराक जो बहिरान पैदा न थिए ऐं कणक गोदामनि में रखी वेंदी आहे। गुज़रियल कुछ सालनि खां कणक जी चोरी जहिड़नि संगीन मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। खुराक खाते पारां जेका समरी लिखी वई आहे वॾे वज़ीर सां, हुन में इहो पिणु ॼाणायो वियो आहे त हिकु ॿियो अहम मसइलो इहो बि दरपेश आहे त कणक स्मगलिंग थी रही आहे। ॿियनि सूबनि में हिकु ज़िले मां कणक ॿिए ज़िले वेंदी आहे ऐं पोइ ॿियनि सूबनि ॾांहुं जेको स्मगलिंग थी रही आहे। खुराक खाते जा अमलदार स्मगलिंग रोकथाम लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस तरफ़ां बर वक़्तु मदद न मिलण ते मायूस आहिनि। खुराक खाते जेका समरी लिखी आहे वॾे वज़ीर खे, ऐं हुन में इहो पिणु ॼाणायो वियो आहे जंहिंजे नतीजे में न रुगो सरकारी ख़ज़ाने खे अरबनि रुपयनि जो नुक़सानु पहुतो, पर खुराक जो बहिरान पिणु पैदा थियो आहे त कणक स्मगलिंग ऐं चोरी कई वेंदी आहे। ऐं फूड स्टफ कंट्रोल एक्ट 1958 तहत खुराक खाते जे ऑफिसरनि खे अहिड़नि ॾोहनि खे रोकण लाइ महदूद इख्तियार हासिल हूंदा आहिनि। मक़ामी इंतज़ामिया ऐं पुलिस बर वक़्तु मदद कनि त अहिड़नि ॾोहनि खे रोके सघिजे थो, पर हिन वक़्तु इहो तावन मौजूदु न आहे। ज़िले इंटेलिजेंस कमेटी में कणक जे ज़ख़ीरनि वारे मामले ते गौर न कयो वेंदो आहे, जंहिंमें खुराक खाते समेत समूरनि खातनि जे मामलनि खे ते जेको आहे गौर कयो वञे। ज़िले इंटेलिजेंस कमेटी खे खाते जूं शिकायतूं ॿुधण ऐं हल करण जो इख्तियार पिणु आहे। हाणे तजवीज़ इहा ॾिनी वई आहे त मकानी इंतज़ामिया जेका इंतज़ामिया खुराक खाते सां ताउन करे खुराक खाते जे खे बि जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि इजलासनि में शरीक कयो वञे। समूरनि डिप्टी कमिश्नरनि ऐं SSPs खे हिदायत कई वञे ऐं त DFC जेके फूड खाते जा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे ज़िले इंटेलिजेंस कमेटी जे इजलासनि में सॾायो वञे त जीअं उहे पंहिंजा मसइला ॿुधाइनि उहे हल कराए सघनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।